बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोअज़्ज़ उस्ताद साहिबो ऐं प्यारा शागिर्द साथियो, अस्सलामु अलैकुम। अस्सलामु अलैकुम। जीअं त अॼोकी हिन तक़रीर में मुंहिंजी तक़रीर जो रखियल उन्वान आहे सिंध जी सक़ाफ़त। आउं पंहिंजी तक़रीर जो आगाज़ हिन बैत सां कंदसि। आदेस जे लबनि ते तहज़ीब जो तरानो, अजरक पुलनि में ओॾे रंगीन थियो ज़मानो, रंगीन थियो ज़मानो। जनाब सदर, असांजी सुहिणी सिंध जी सक़ाफ़त दुनिया जी सभिनी सक़ाफ़तुनि खां बहितरीन ऐं बाला आहे, ऊची ऐं आला आहे, पुरकशिश ऐं प्यारी आहे, पुरकशिश ऐं प्यारी आहे। तंहिं करे शाइर फरमायो आहे त सिंध मुंहिंजी अमां, सूंहं तुंहिंजे मथां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरे पवां, छा लिखी छा लिखां, छा लिखी छा लिखां। जनाब सदर, सिंध जी सक़ाफ़त में अजरकूं, पटका, टोपियूं, चूड़ियूं, चोला, नथूं, भुला, माहूं, म्यूज़िक ऐं ख़ूबसूरत सिंधी ॿोली शामिल आहे, जंहिंमें जॾहिं माउ मिठड़ी लोली ॾींदी आहे त नंढड़ा मासूम ॿार बि मुटकी ॾींदा आहिनि, मुटकी ॾींदा आहिनि। हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, ॻोल्हियां ॿोली मिठी, ॻोल्हियां ॿोली मिठी, हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां। जिए सिंध, जिए सिंधी ॿोली, जिए सिंधी सक़ाफ़त। महिरबानी।